اللهم صل وسلم على نبينا محمد وعلى آله وأصحابه وآل بيته أجمعين برحمتك يا أرحم الراحمين. لکھے شاعرن جو استاد سید الشعراء استاد الشعراء سید رفیق احمد شاہ امروزی صاحب خانقاہ عالیہ امروز شریف جا چشمہ چراغ جی شاعری आहे जंहिंमें क़ुर शरीफ़ जो लक़ब अचे थो फुरक़ान। असांजे काके आहे हाफ़िज़ साहब फुरक़ान इहे तव्हांखे सम्झी करे फुरक़ान इहे फुरक़ान क़ुर शरीफ़ जो लक़ब आहे। लख मुबारक अवल इन हाफ़िज़ुल क़ुरआन खे लख मुबारक अवल उन हाफ़िज़ुल क़ुरआन खे जंहिं पढ़ी पूरो कयो आहे सचे फुरक़ान खे जंहिं पढ़ी पूरो कयो आहे सचे फुरक़ान खे ओए ॿियो मुबारक उन्हनि खे जिन तरावीहूं पढ़ियूं ॿियो मुबारक उन्हनि खे जिन तरावीहूं पढ़ियूं जस हुजे तिन खे बि जिन इज़त ॾिनी रमज़ान खे जंहिं पढ़ी पूरो कयो आहे सचे फुरक़ान खे लख मुबारक अवल उन हाफ़िज़ुल क़ुरआन खे जंहिं पढ़ी पूरो कयो आहे सचे फुरक़ान खे रहमत वसी अल्लाह जी बेर रोज़े खां वठी रहमत वसी अल्लाह जी छो त हो वेही पुकारियो मोमिननि रहमान खे जंहिं पढ़ी पूरो कयो आहे सचे फुरक़ान खे लख मुबारक अवल उन हाफ़िज़ुल क़ुरआन खे जंहिं पढ़ी पूरो कयो आहे सचे फुरक़ान खे ओए जिन रखिया रोज़ा सभई दिल सां मोहबत प्यार सां जिन रखिया रोज़ा सभई दिल सां मोहबत प्यार सां तिन तरावत बख़्श पंहिंजे जज़्ब ईमान खे जंहिं पढ़ी पूरो कयो आहे सचे फुरक़ान खे लख मुबारक अवल उन हाफ़िज़ुल क़ुरआन खे जंहिं पढ़ी पूरो कयो आहे सचे फुरक़ान खे ओए मर्तबो आहे मथां हूअ बेशुमार रमज़ान जो मर्तबो आहे मथां हूअ बेशुमार रमज़ान जो घटि चवण ॾाढो हिन जे आला शान खे घटि चवण ॾाढो हिन जे आला शान खे जंहिं पढ़ी पूरो कयो आहे सचे फुरक़ान खे लख मुबारक अवल उन हाफ़िज़ुल क़ुरआन खे जंहिं पढ़ी पूरो कयो आहे सचे
फुरकान खे ओए दीन में ईशान आ ऐं दीन में रमज़ान आ दीन में ईशान आ ऐं दीन में रमज़ान आ दीन में क़ुरान आ सियाणनि मञो इरफान खे जंहिं पढ़ी पूरो कयो आहे सचे फुरकान खे जंहिं पढ़ी पूरो कयो आहे सचे फुरकान खे ओए साल रखे रोज़ा रफ़ीक आईंदे रमज़ान जा बि शल रखे रोज़ा रफ़ीक ऐं इहा नेमत थी हासिल शान हर इंसान खे ऐं इहा नेमत थी हासिल शान हर इंसान खे जे पढ़ी पूरो कयो आहे सचे फुरकान खे लख मुबारक आवल उन हाफ़िज़ुल क़ुरान खे जंहिं पढ़ी पूरो कयो आहे सचे फुरकान